रमज़ान शरीफ़ ईंदे ई आदिलपुर में आम वापे वारी शयुनि जा अघ ॿीणा थी विया, जे सबब शहरी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां पेश आहे माजिद कलवड़ी जी ही रिपोर्ट। आदिलपुर शहर में रमज़ान के बनाने पहिरें हफ़्ते ते महांगाई वॾे उरूज ते पहुची आहे। गांधीनगर हितां जे रवाती साथी समाज जे अॻवान खां पुछा कयूं त हिन महांगाई जे हिसाब सां छा चवण आहे। शरीफ़ आयो आहे, ईअं महांगाई चोड़ चढ़ी वई आहे। जेका शइ सस्ती मिलंदी उहा महांगी थी वई आहे। घणे खां घणो चवण त ईअं खपे पाकिस्तान आहे, मुस्लमान मुल्क आहे, जेको आहे त सस्ती थी वञे हर शइ। जीअं रमज़ान शरीफ़ आहे ईअं महांगाई 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 चोड़ चढ़ी वई आहे। कंहिंखे कंहिं इंतज़ाम आहे ई कोन। सुबुह जो होटल बि खुलिया पिया, रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, सुबुह जो करे चवण वारो ई कोन्हे। सुबुह जो जीअं स्टैंड असां अचूं था ईअं माण्हू उअं ई हूंदा नी रूटीन में, जीअं रमज़ान शरीफ़ खां अॻु हूंदो आहे ईअं होटल भरिया पिया नी। ऐं साईं वारनि खे असां इहो अर्ज़ु कंदासीं त जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे असांखे सस्ते खां सस्तियूं शयूं, सब्जी भाॼी फ्रूट जेका बि शइ उहा सस्ती कई वञे, रेट घटाई वञे। जीअं रमज़ान शरीफ़ आयो आहे ईअं महांगाई अरूज ते निकिरी वई आहे। होटल मोजिन ॿाहिरि निकिरी आयो आहे। जीअं जेको आहे रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो ईंदो आहे त उते जेको आहे या खणी असां पाड़ोसी मुल्क भारत जो मिसाल वठंदासीं त उते मुस्लमाननि जे लाइ इन महीने में हर शइ में सस्ताइत कई वेंदी आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त असांजे मुल्क इस्लामी जमहूरिया पाकिस्तान हुअण जे बावजूद बि हिते अलाए छो रमज़ान मुबारक में वधीक आम माण्हू खे पीढ़ियो वञे थो। हर शइ खाधे पीते जूं शयूं जेके आहिनि, उन खां अलावा जेके बि शयूं आहिनि, खाधे पीते खां अलावा बि उन्हनि सभिनि जा रेट हिन वक़्तु हाई लॻा